मलीर सिंधी अदबी संगत शाख गुलशन फेज़ हिक में सॻा तरफ़ां सिंधु दरिया मां निकिरंदड़ केनालनि जो जाइज़ो जे सिरे हेठि गुलशन हदी जे रोशन तारा सेकेंडरी स्कूल में सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें अदीबनि, सहाफ़ियुनि, दानिशरनि, सियासी समाजी अॻवाननि केनालनि खे रद्द कंदे ज़रिए सुधारण जो मुतालबो करे छॾियो। इन मौक़े ते नौजवान अदीब सजाद ज़हीर, प्रोफेसर अहमद सुमरो, सीनियर सहाफ़ी सामी मेमण, सिंध तरक्की पसंद पार्टी अॻवान ख़ैर मोहम्मद मक्सी, अॻूणे जज ज़ुल्फ़िकार कम्बू, ग़ुलाम नबी मक्सी, इम्तियाज़ थानी, जोज़ पीरज़ादो ॿियनि चयो त केनाल ठहे त सिंध बड़भांग थी वेंदी। हुन वक़्तु बि पाणी जी वॾी खोट आहे, जंहिं सबबु असांजी ज़राअत तबाह ऐं किनारे ते पहुतल आहे। केनाल जो मतिलबु आहे त दरिया मंझां ॿियूं दरिया कढणु। हीअ त सिंध दरिया मां 6 केनाल कढण जो मनसूबो खणी आहिनि, जंहिंजो मतिलबु इहो आहे त दरिया जो रुख़ मोड़े रहिया आहिनि, जंहिंसां सिंध मंझां आबी जीवत ज़राअत ख़तमु थी वेंदी ऐं जर खारो थी वेंदो। हुनजे त असांजे लाड़ में 17 मिलियन एकड़ पाणी जी ज़रूरत आहे, पर 1 मिलियन एकड़ पाणी मिली रहियो आहे, जंहिं सबबु समुंड ज़मीन खे पाणी पाए रहियो आहे। लखें एकड़ ज़मीन आबादी लाइक़ न रही आहे। अवाम में पखिड़िजंदड़ बेचैनी जो नोटिस वरितो वञे। सिंध जे अदीब पाणीअ समेत हर मसइले ते सॼी अवाम सां गॾु पहिरीं सिफ़ुनि में विढ़ी रहियो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।